वेलकम बैक नाज़रीन, तव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बरात। इस्लामाबाद में सरकारी मुलाज़िमनि जो पघारुनि में वाधि लाइ एहतजाज कयो वियो आहे। पुलिस सरकारी मुलाज़िमनि ऐं हेल्थ वर्कर्स ते कड़की पई। मचियल माण्हुनि ऐं अहलकारनि विच में चकरियूं थी वयूं। सेक्रेटरीट चौक जंग जो मैदान बणिजी वियो आहे। अहम खबर बाबत तव्हांखे आगाह कंदासीं। इस्लामाबाद में सरकारी मुलाज़िमनि जो पघारुनि में वाधि लाइ एहतजाज। पुलिस सरकारी मुलाज़िमनि ऐं हेल्थ वर्कर्स ते कड़की पई। मछरियल माण्हुनि ऐं अहलकारनि विच में चकरियूं। सेक्रेटरीट चौक जंग जो मैदान बणिजी वियो। मुज़ाहिरीन खे छेड़छाड़ करण लाइ शैलिंग। मछरियल माण्हुनि तरफ़ां पुलिस ते पथराव। पुलिस केतिरनि ई मुलाज़िमनि खे गिरफ़्तार करे वरितो। अहम खबर बाबत तव्हांखे आगाह कंदासीं। इस्लामाबाद में सरकारी मुलाज़िमनि जो पघारुनि में वाधि लाइ एहतजाज। पुलिस सरकारी मुलाज़िमनि ऐं हेल्थ वर्कर्स ते कड़की पई। मछरियल माण्हुनि ऐं अहलकारनि विच में चकरियूं। सेक्रेटरीट चौक जंग जो मैदान बणिजी वियो। तव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बरात। इस्लामाबाद में सरकारी मुलाज़िमनि जो पघारुनि में वाधि लाइ एहतजाज कयो पियो वञे। पुलिस सरकारी मुलाज़िमनि ऐं हेल्थ वर्कर्स ते मथां कड़की पई। मछियल माण्हुनि ऐं अहलकारनि विच में चकरियूं पैदा थी वयूं। सेक्रेटरीट चौक जंग जो मैदान बणिजी वियो आहे। मुज़ाहिरीन खे छिड़बिछड़ करण लाइ शैलिंग जो इस्तेमाल कयो वियो। मछियल माण्हुनि तरफ़ां पुलिस ते पथराव कयो पियो वञे। पुलिस केतिरनि ई मुलाज़िमनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। अहम खबर बाबत तव्हांखे आगाह कंदासीं। मछरियल माण्हुनि ऐं अहलकारनि विच में चकरियूं। सेक्रेटरीट चौक जंग जो मैदान बणिजी वियो। मुज़ाहिरीन खे छेड़छाड़ करण लाइ शैलिंग। मछरियल माण्हुनि तरफ़ां पुलिस ते पथराव कयो वियो आहे। पुलिस केतिरनि ई मुलाज़िमनि खे गिरफ़्तार करे वरितो। मुज़ाहिरीन इस्लामाबाद सेक्रेटरीट ऐं वज़ीर आज़म हाउस ॾांहुं वेंदड़ रस्ता बंदि करे छॾिया। अहम खबर बाबत तव्हांखे आगाह कंदासीं। इस्लामाबाद में सरकारी मुलाज़िमनि जो पघारुनि में वाधि लाइ एहतजाज। पुलिस सरकारी मुलाज़िमनि ऐं हेल्थ वर्कर्स ते कड़की पई। मछरियल माण्हुनि ऐं अहलकारनि विच में चकरियूं। सेक्रेटरीट चौक जंग जो मैदान बणिजी वियो। पुलिस केतिरनि ई मुलाज़िमनि खे गिरफ़्तार करे वरितो। मुज़ाहिरीन इस्लामाबाद सेक्रेटरीट ऐं वज़ीर आज़म हाउस ॾांहुं वेंदड़ रस्ता बंदि करे छॾिया।